सुप्रीम कोर्ट इमरान खान ते हमले जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते आईजी पंजाब ऐं एडवोकेट पंजाब ज़ाती हैसियत में तलब। आईजी पंजाब राव शाहकार अदालत खे ॿुधायो त पंजाब हुकूमत एफआईआर दाख़िल करण खां रोकियो आहे। पंजाब जो वॾो वज़ीर नथो चाहे त हमले जो केस दाख़िल थिए। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो त 24 कलाकनि अंदरि केस दाख़िल न थियो त पाण मुरादो नोटिस वरितो वेंदो। क़ौमी लीडर ते कातिलाणो हमलो थियो, केस दाख़िल न थींदो त जांच कीअं अॻिते वधंदी। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी पीटीआई चेयरमैन इमरान खान सां मुलाक़ात। आईजी पंजाब जी सुप्रीम कोर्ट में ॾिनल बयान ऐं अदालत जे एफआईआर दाख़िल करण वारे हुकुम बाद पैदा थियल सूरत-हाल ते ॻाल्हियूं। इमरान खान जे एफआईआर वारे मामले ते पार्टी अॻवाननि सां बि मुशावरत। काफ लीग एमएनए मोनस इलाही वज़ाहत कंदे चयो त पुलिस खे पंहिंजी मर्ज़ी मूजिब अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां रोकियो हो। तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जो सदर आरिफ अलवी खे ख़त। मुल्क में आइन ऐं कानून जी मुबैना भञकड़ी रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो। इमरान खान चयो आहे त पीटीआई जे हुकूमत किराइण खां पोइ अवाम हक़ीक़ी आज़ादी जे सॾ ते गॾु थियो आहे। कूड़नि इल्ज़ामनि तहत गिरफ़्तारनि ऐं तशदद खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी घर वज़ीर केतिरा ई भेरा मूंखे धमकियूं ॾेई चुको आहे। मूंखे क़त्ल करण जी नाकाम कोशिश कई वई। अवां आइन ते अमल कराइण लाइ क़दम खणो। घोटकी जे कचे में धाड़ेलनि था 3 पुलिस ऑफिसरनि समेत 5 जवाननि जी शहादत जो ज़िम्मेवार केर। सिंध हुकूमत तोड़े सिंध पुलिस जांच शुरू न कई। बिना प्लानिंग डीएसपी ऐं 2 एसएचओ समेत जवाननि खे कचे में कंहिं मोकिलियो। ऑपरेशन हुयो त ऑफिसर्स ऐं जवाननि खे बुलेट प्रूफ जैकेट्स छो न ॾिनियूं वयूं। कचे में ऑपरेशन लाइ हद जे डीएसपी बदिरां ॿिए इलाइक़े जे डीएसपी खे छो मोकिलियो वियो। केतिरा ई सवाल, जवाब तलब। असां चाहींदासीं त अहिड़नि किरदारनि खे जेके क्रिमिनल सां मिक्सड अप आहिनि न सिर्फ़ु उन खे डिपार्टमेंटल एक्शन खयो वञे पर उनजे ख़िलाफ़ क्रिमिनल एक्शन भी खयो वञे त जीअं उहो क्रिमिनल सां मिक्सड अप आहिनि त उनजे ख़िलाफ़ जेको केस रजिस्टर्ड करे उनखे जेको उनजे ख़िलाफ़ क्रिमिनल कार्रवाई कई वञे। आईजी सिंध जी मीरपुर माथलो आमद। शहीद अलकारनि जे तॾे ते आमद। ताज़त बि कई वई। गुलाम नबी मेमण चयो आहे त शहीदनि जो रत रायगान न वेंदो। धाड़ेलनि सां बिट बणियल पुलिस वारनि जूं नौकरियूं ख़तम कई वेंदियूं। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जो केस राहिब शहर सुमरो शहर जानू ईंदड़ समेत 70 धाड़ेलनि ते दाख़िल कयो वियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले केस में सीटीडी पंजाब वधीक हिक शकी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। इमरान खान ते हमले केस में गिरफ़्तार माण्हुनि जो अघु वधी 5 थी वियो। केस दाख़िल न थियण सबबि पुलिस कंहिं बि माण्हूअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई।
PTI चेयरमैन इमरान खान ते हमले खिलाफ पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। रावलपिंडी में PTI कारकुननि टायरनि खे भाईं ॾेई रोड बंदि करे छॾियो। फैसलाबाद में एहतजाज दौरान अॻूणे सूबाई वज़ीर फयाज़ चौहान कारकुननि खे चमाट हणी छॾी। कारकुननि जो एहतजाज। PTI सेनेटर आज़म सवाती सुप्रीम कोर्ट में पेश। मुबैना वीडियो बाबत जांच करण जी इस्तदा। आज़म सवाती अदालत खे ॿुधायो त घरवारीअ ॾांहुं मोकिलियल वीडियो जजिस खां सवाइ कंहिं ॿिए खे नथो ॾेखारे सघां। चीफ जस्टिस रिमार्क सना त वीडियो ॾेखारण जी ज़रूरत नाहे। इख़्तियारनि खे इंटरनेट तां वीडियो हटाइण लाइ चऊं था। फ़िलहाल मामले ते कुझु नथा करे सघूं। हिन वक़्तु सच ॻाल्हाइण ॾुखियो आहे। कूड़ धूड़ जे हेठां लिकियल हूंदो आहे। ह्यूमन राइट्स सेल जी रिपोर्ट बाद कुझु कंदासीं। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केसनि जी जांच लाइ कीन्या वियल जांच कमेटी बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अदालत पाण जांच नथी करे सघे। ज़ाब्ते तहत कमु करे रहिया आहियूं। अरशद शरीफ जी वालदा जे ख़त ते कार्रवाई शुरू कई आहे। जांच टीम बाबति रिपोर्ट तलब कई आहे। सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ क़त्ल केस में पाकिस्तान कीनिया खां अहम मालूमात घुरी वरिती। वाक़े जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि जूं फ़ोन कॉल्स, अरशद शरीफ ते फायरिंग कंदड़ पुलिस ऑफिसर बाबति आगाह करण जी हिदायत। वकार अहमद संदसि घरवारी मोरीन ऐं खुरम अहमद बाबति तफ़सील ॾियण जी दरख़्वास्त। कीनिया खे लिखियल ख़त में चयो वियो त अरशद शरीफ जे क़त्ल वाक़े जी ब्लेस्टेड रिपोर्ट ऐं क्राइम सीन जो स्केच ऐं पुलिस ऑफिसर जा तफ़सील फ़राहम कया वञनि। मुल्क ते कानून न पर अशराफिया जी हुकूमत आहे। जेसीं ताईं माइंड सेट तब्दील न थींदो मुल्क में कानून जी हुकुमरानी क़ाइम न थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में फुल कोर्ट रिफरेंस खे ख़िताब कंदे जस्टिस अतर मुनुल्लाह चयो त अधु खां वधीक ज़िंदगी आमरियत में गुज़री आहे। सियासी क़यादत आइन जी अमलदारी मज़बूत करे सघे थी। कराची में इलेक्ट्रिक बस जो ट्रायल शुरू। सूबाई वज़ीर शर्जील मेमन ट्रायल जो इफ़्तिताह कयो। शर्जील मेमन चयो आहे त इलेक्ट्रिक बस जी फ़िलहाल टेस्ट ड्राइव थींदी। फ़िलहाल रूट्स फाइनल नाहिनि थिया। पीपल्स बस सर्विस जो रुगो डिघे रूट जो किरायो वधायो आहे। कराची में 50 इलेक्ट्रिक बस पहुतियूं आहिनि। लाहौर हाई कोर्ट वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी नैब इंक्वायरी ख़त्म करण वारी दरख़्वास्त खे मंज़ूर करे वरितो। नैब राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जी जांच करे रही आहे। वकील अदालत खे ॿुधायो त नैब पाण चई रहियो आहे त राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ सबूत न आहिनि मिलिया। केस ख़त्म कयो वञे।
लाहौर जी एहतसाब अदालत पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी 22 नवंबर ताईं ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत उस्मान बोज़दार खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। जांच में शामिल थियण जी हिदायत नेब लाहौर उस्मान बोज़दार खे 30 नवंबर ते पेश थियण जी हिदायत कई हुई। नओं देरो वेझो साधू देरो में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल, मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल करण मालूम न थियो। सिंध जी राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो। मलीर, नॉर्थ नाज़िमाबाद, सदर, गुलिस्तान जोहर, कोरंगी ऐं ॿियनि इलाक़नि में हल्की बरसात। पैरामेडिकल स्टाफ पारां कोरोना रिस्क अलाउंस खत्म करण खिलाफ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज, ओपीडीज़ जो बाइकाट, मुज़ाहिरा ऐं धरना। कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में पिरा मेडेक्स पारां ओपीडीज़ जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। रिस्क अलाउंस बहाल करण जो मुतालबो। नवाबशाह में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे हिरासत करण वारे केस जी ॿुधणी। वार्डन परहीन आदका फरीदा वगण ऐं डायरेक्टर नर्सिंग स्कूल गुलाम मुस्तफ़ा अदालत में पेश न थिया। ॿुधणी मुलतवी। परवीन रिंद चयो आहे त मूंखे जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट मां ज़मानत रद्द थियण बावजूद गिरफ़्तार नाहे थियो। मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। मूंखे जवाबदार खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सिंध के बोर्ड सटल इलाक़नि में थधि मुतासिरनि जा एंज वधाए छॾिया। कैंट्स में रहंदड़ मुतासिर सख़्त परेशान। चारे जी खोट में भाॻियुनि जूं परेशानियूं वधाए छॾियूं। नवाबशाह में छूटको ऐं ॼाम लघारी शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो धरणो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी न मिलण सबबि फसल सुकी रहिया आहिनि। दड़ो में पुलिस पारां मुबैना तौर खंबे गुम कयल नौजवान की बाज़ियाबी लाइ वारसन जो धरणो। वारसन जो चवणु आहे त उमर सिमरो खे पुलिस गुम कयो आहे त बाज़ियाब कराए वञे, इंसाफ़ कयो वञे। जुड़ो वेझो टंडो बागो रोड ते मुसाफ़िर कोच कटी 7 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में शाज़िया, दिलदार पीर, गुलाम रज़ा, हुसैन खोखर ऐं ॿिया शामिल। T20 वर्ल्ड कप जो सेमीफाइनल खेॾण लाइ एडिलेड खां सिडनी पाकिस्तान टीम पहुची वई। न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तान विच में सेमीफाइनल अरबा ॾींहुं खेॾियो वेंदो।